अदा मुझे नालो समीना आहे मुझे मुर्स जुनेद अहमद नालो आहे मां बेवा हुयमि पोइ उन मूंसां शादी कई हुनखे ख़बर पई हुनजे अॻु में हुनजी शादी थियल ई उनजे सहुरे खे ख़बर पई त हिन शादी कई आहे पंहिंजी धीउ जी ज़ोरी ते तलाक ॾियाराई मुंहिंजो मुड़ुसु न पियो ॾिए त बि ज़ोरी ते हुनखे तलाक ॾियाराई त मूंखे ज़ोरी ते ॾे इन ॻाल्हि जो मुफ्ती अब्दुल हलीम लालू जो उहो शाहिद आहे भोतार ख़ालिद उतां जो शाहिद आहे उन्हनि खे 30,000 ॾेई ज़ोरी ते चई त हुनजो निकाह मुंहिंजी धीउ जो भञराए अचिजो पोइ भञराए जे घर हुन चयो त भञ कड़ी तव्हां कंदव चई न तव्हां हरूभरू ज़ोरी ते जो भञराई त हुन चयो त सही आहे ख़ैर हुन निकाह भॻो उहो पहुतो अञा मस मुंहिंजो मुड़ुसु निकिरी वियो सऊदी त उन ते मुंहिंजे मुड़ुस ते बि फ़रियाद करायनि मुंहिंजे पुट जेके मुंहिंजे अॻिले मुड़ुस जा हुया उन्हनि ते FIR कटरायूं अथई मुंहिंजे भाउनि ते FIR कटरायूं अथई त हिन मुंहिंजे घर में कूड़ियूं FIR त घर घिरिया आहिनि मुंहिंजा पुट नंढड़ा मासूम यतीम उन्हनि ते हरू भरू करायूं अथई हो ॿी ज़ात जो पतूजा जा औलादी हे ॿी ज़ात सोलंगी जा हिन हरू भरू असांखे माना ब्लैकमेल करे असां ते फ़रियादूं FIR हे FIR जा फ़ोटो आहिनि असां ते FIR कराए मुंहिंजे पुट खे हितां खणाए वञी उते कंबर में मारायो अथनि कुटायो अथनि वरी उते 8 ॾींहं गुज़रिया आहिनि थाणे में वरी हुननि खे चालानी में 8 ॾींहं 15 ॾींहं मुंहिंजे पुट लोड़ियो आहे असां हुनखे काॾों बि करे हुतां 5 रुपया गॾु करे छॾायोसीं मस त वरी मुंहिंजे भाइरनि खे ॿधरायो अथई असांजो उन में कहिड़ो ॾोह आहे हिन जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे हिन जो जीअं मसइलो हुयो त उन सां हुयो सोलंगियुनि सां हुयो पंहिंजा सोलंगी पंहिंजी ज़ात हुयनि असां हिननि जो कहिड़ो ॾोह कयो जो हिननि असां ते फ़रियाद कराई असां ते हिननि जी सही न पई लॻे फ़रियाद पोइ बि पंहिंजी धीउ जी पाण तलाक ॾियाराई अथई असांखे पोइ बि मारण जूं मौत मार जूं धमकियूं ॾिनियूं अथनि ऐं असांजे घरनि जे पोयूं असां हिननि खे ॾिठा हुआ ऐं हे मुला माशूक उनजो नालो आहे उनजो हाफ़िज़ अब्दुल रज़ाक नालो अथव सोलंगी सम्झीदा हिन जो मुला माशूक हिननि असां ते कंट्रोल कयो आहे हरू भरू असांखे ॻाल्हाए अथनि हरू भरू असांखे ॿधराइनि था ॻाल्हाइनि था असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असांखे अगवा करण जा केस मार मौत जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि असांखे तहफ़ुज़ खपे असां इन जे करे असां आया आहियूं त असांखे कुझु बि थियो हर ॻाल्हि जा ज़िम्मेवार इहे आहिनि इन जे करे मुंहिंजा ॾेर क़ुर खणी विया हुआसीं त जीअं असांजी का ग़लती आहे घटि वधि त असांखे भला जीअं बशके तूं ज़ोरी ते बि तलाक ॾियाराई आहे उन्हनि खे बि जवाबु नथो ॾिए पोइ बि माना असां ते ज़ोर थो रखे त असां ते हिन जो ज़ोर छो आहे असां ते माना एतिरो हिन छाकाणि थो असांखे कनि असांखे धमकियूं था ॾियनि असांजा नंढड़ा ॿार आहिनि असां हिननि खे दीनी तालीम कहिड़े हिसाब सां ॾियारायूं असां कीअं ॾियारायूं असां हिननि खे असां ते एॾो ज़ोर अॻवा जा असां ते धमकियूं ॾियारायूं अथनि असांखे असां कहिड़े हिसाब सां असां कयूं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे त असां कीअं हिते रही सघूं असांखे अदा कुझु बि न चयो अथई सिर्फ़ु कूड़ी FIR कराई अथई त असांजे घर घिरिया आहिनि असांखे कुझु बि न चयो अथई असांखे त माना हिकु मुतालबो माना तलाक हिन माना छाकाणि हिननि जे करे ॾियाराई 4 शादियूं जाइज़ हिन था हुन कई आहे पोइ उन्हनि सां ॻाल्हाइनि असां सां छो था ॻाल्हाइनि असां छा से टींडोई वारा औलाद मुंहिंजी उहा यतीम मुंहिंजी ग़रीब औलाद नंढड़ा मुंहिंजा पुट उन्हनि खे वञी ॿधरायो अथई उन्हनि कहिड़ो ॾोह कयो मां बेवा हुयमि मूंसां बेवा सां हुन शादी कई असांखे अदा 2 न्याणियूं 2 अधड़ा आहिनि उहे 2 न्याणियूं 2 अधड़ा आहिनि हिकिड़े खे ॿधरायो अरे योदा पोइ शादी कई हा हे तलाकनामो ज़ोरी ते करायो अथई हे असांजो निकाह नामो आहे हे FIR असां ते पूरियूं करायूं अथई असां उन्हनि जा न घर ॾिठा आहिनि न असां उन्हनि जा बूथ ॾिठा आहिनि त उन्हनि जा मुंहं कहिड़ा आहिनि उन्हनि जा मुहांडा कहिड़ा आहिनि कंबर में अदा कंबर में हितां राति जो खणाए विया आहिनि राति जो अधु राति जो दर खड़काए ऐं मुंहिंजे पुट खे गिले मारिया मुंहिंजो बीमार उनखे कुटियो अथनि मारियो अथनि मुंहिंजो पुट अञा ताईं मुंहिंजो बीमार पियो आहे असां ज़मानत ते छॾे रहियो आहे छोकिरो अदा असां अदालत में न विया आहियूं असां हेॾे आया आहियूं बसि असां पुलिस ताईं न सिर्फ़ु असां हुनखे ज़मानत ते छॾायो आहे बाक़ी असांजी अपील आहे ज़रदारी साहब खे असांजी अपील आहे मुराद शाह खे ऐं अदा असांजी IG सिंधु खे असांजी DIG लाड़काणा ऐं असांजी SSP कंबर लाड़काणा ऐं अदा राशिद महमूद खे असांजी अपील आहे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असां गुनाह कहिड़ो कयो आहे कुशरा कयो आहे असांजे ॿाहिरि जो नालो अब्दुल रज़ाक हाफ़िज़ अब्दुल रज़ाक सोलंगी सम्झीदा हा सोलंगी उन सां गॾु माशूक
जो भाउ आहे मुला माशूक सम्झी था उहो बि सोलंकी उते सोलंकी आहिनि उते गॾु आहिनि